इसराइल ऐं हमास विच में 7 ॾींहनि वारी जंगबंदी ख़त्म थींदे ई इसराइली फ़ौज गज़ा ते वेशियाणा हमला शुरू करे छॾिया। नतीजे में ॿारनि ऐं औरतुनि समेत वधीक 109 फ़लस्तीनी शहीद थी विया। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। इसराइल ऐं हमास विच में 7 ॾींहनि वारी जंगबंदी ख़त्म थींदे ई इसराइली फ़ौज गज़ा में वहशियाणा हमला शुरू करे छॾिया आहिनि। नतीजे में ॿारनि औरतुनि समेत वधीक 109 फ़लस्तीनी शहीद थी विया आहिनि। इसराइल ऐं हमास विच में गज़ा में जारी 7 ॾींहनि जी जंगबंदी बिना के वाद जे ख़त्म थी वई। इसराइल ऐं हमास विच में 7 ॾींहनि वारी जंगबंदी ख़त्म थींदे ई इसराइली फ़ौज गज़ा ते वहशियाणा हमला शुरू करे छॾिया। इसराइली बमबारी जे नतीजे में ॿारनि ऐं औरतुनि समेत 109 फ़लस्तीनी शहरी शहीद थी चुका आहिनि। परॾेही मीडिया मूजिबि इसराइल हमास ते जंगबंदी जी भंजकड़ी जो इल्ज़ाम लॻाइण बैदि गज़ा ते ॿीहर फ़ौजी ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। परॾेही मीडिया जो चवणु आहे त गज़ा में 7 ॾींहनि जी जंगबंदी ख़त्म थियण बैदि उत्तर गज़ा में धमाका ऐं फायरिंग जा इतला मिलिया आहिनि। फ़लस्तीनी मीडिया मूजिबि इसराइली फ़ौज हमास सां आरज़ी जंगबंदी जे ख़ात्मे खां पोइ गज़ा ते ॿीहर हमला शुरू करण जो ऐलान कयो आहे। फ़लस्तीनी मीडिया जो चवणु आहे त इसराइली फ़ौज उत्तर गज़ा में हमला कया आहिनि। इसराइली फ़ौज इल्ज़ाम हयो आहे त हमास जंगबंदी जी भंजकड़ी कई आहे ऐं इसराइली इलाइक़े तरफ़ फायर कया। मीडिया रिपोर्टनि मूजिबि इसराइली फ़ौज खान यूनिस जे ओभर वारे इलाइक़े ते बमबारी कई आहे। फ़लस्तीनी मीडिया जो चवणु आहे त गज़ा ते इसराइली जासूस जहाज़नि उॾामूं बि कयूं आहिनि ऐं उत्तर गज़ा जे इलाइक़े जबालिया में घर खे निशानो बणायो वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चकरियूं जारी आहिनि। इसराइल जे इल्ज़ाम ते अञा ताईं हमास तरफ़ां फौरी तौर ते को बि बयान जारी नाहे कयो वियो। इसराइल ऐं हमास विच में गज़ा में जंगबंदी जी शुरूआत 24 नवंबर खां थी हुई, जंहिं में 3 भेरा वाद थी ऐं जुमे जो सुबुह जंगबंदी जो वक़्तु ख़त्म थी वियो, जंहिं में का बि वाद न कई वई हुई।